Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. इंडोर वेडिंग्स और इंडोर डाइनिंग और सिनेमाज और श्राइन्स का 15 तारीख से इनको पहले एक खोलने की इंडिकेशन दी गई थी, वो विड्रॉ की जा रही है। सिंध में, बलूचिस्तान में हालात जो हैं वो अभी तकरीबन ठीक हैं और वहाँ पे ये फैसला किया गया कि जो 50% बच्चे हैं वो रोज आया करेंगे। फैसलाबाद, गुजरांवाला, उसके बाद लाहौर, गुजरात, मुल्तान, रावलपिंडी और सियालकोट, इन शहरों में सोमवार मंडे से स्कूल जो और एजुकेशन इंस्टीट्यूशन जो है वो 2 हफ्ते के लिए बंद हो जाएंगे। समूरे मुल्क में शादी हॉल्स, रेस्टोरेंट्स ऐं होटल्स में इंडोर डाइनिंग ते पाबंदी में 15 ॾींहनि जे बाद NCOC जे इजलास में 15 मार्च खां सिनेमा हॉल्स ऐं मज़ारूं खोलण वारो फ़ैसिलो बि मुलतवी। इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त पंजाब ऐं KP में 15 मार्च खां 28 अप्रैल ताईं तालीमी इदारा बंदि कया वेंदा। सिंध ऐं बलूचिस्तान जे तालीमी इदारनि में हाज़िरी 50% रखण वारी पॉलिसी बरक़रार। कोरोना वधण सबबि तफ़रीही पार्क्स शाम 6 वॻे बंदि करण जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन NA 75 डस्का ते नंढी चूंड लाइ पोलिंग जी तारीख़ तब्दील करे छॾी। हाणे NA 75 ते पोलिंग 18 मार्च बदिरां 10 अप्रैल ते थींदी। इलेक्शन कमीशन नओं शेड्यूल जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिबि पंजाब हुकूमत जो चवणु आहे त हटायल ऑफिसर्स जी जाइ ते ईंदड़ नवनि ऑफिसर्स खे सूरतहाल सम्झण में वक़्तु लॻंदो, तंहिं करे पोलिंग लाइ तारीख़ तब्दील कई वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां पंजाब सरकार खे ख़ाली जायुनि ते जल्द मुस्तक़िल मुक़ररियूं करण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट खां पोइ इलेक्शन कमीशन बि सेनेट चूंडुनि में यूसुफ रज़ा गीलानी जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकण वारी PTI जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। यूसुफ रज़ा गीलानी जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी। वीडियो स्कैंडल बाबति दरख़्वास्त 22 मार्च ते ॿुधणी लाइ मुक़रर। इलेक्शन कमीशन पारां वीडियो में मौजूदु समूरनि माण्हुनि खे दरख़्वास्त में धुर बणाइण जो हुकुम। PTI अॻवाननि फारूक हबीब, कमल शोज़ब ऐं मलिका बुखारी चयो आहे त यूसुफ रज़ा गीलानी ज़मीरनि जा सौदा करे सेनेटर चूंडिजी वियो। PTI शिकस्त न मञी आहे ऐं खेसि नाअहल करार ॾियण ताईं जदोजहद जारी रखी वेंदी। हाणे बाय द बुक न हलंदासीं, सादिक संजराणी खे कामयाब कराइण लाइ हर हरबो इस्तेमालु कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज ऐलान करण बाद पंहिंजे बयान तां फिरी वियो। बाय द बुक वारो लफ़्ज़ हज़फ़ करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त सादिक संजराणी जी कामयाबी लाइ हर सियासी, जमहूरी ऐं क़ानूनी हरबो इस्तेमालु कंदासीं। ऑपोज़िशन वोट ख़रीद करण सां गॾु समूरा गैर क़ानूनी ऐं गैर अख़लाक़ी हरबा इस्तेमालु करे जमहूरियत खे नुक़सान पहुचाए रही आहे। इमरान ख़ान गैर जमहूरी हरबनि ख़िलाफ़ जंग जो ऐलान करे चुको आहे। पीपल्स पार्टी पारां इलेक्शन कमीशन खां वफ़ाक़ी वज़ीर जे बयान जो नोटिस वठण जो मुतालबो। तर्जुमान सिंध हुकूमत मुर्तज़ा वहाब चयो आहे त सादिक संजराणी ख़िलाफ़ बेतमादी रिथ दौरान हॉर्स ट्रेडिंग कई वई। हाणे बि हॉर्स ट्रेडिंग जी कोशिश कई पई वञे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त शिबली फराज चवे थो त सेनेट चूंड हर सूरत में खटींदासीं। हर हरबो इस्तेमालु करणो आहे त उहो फ़ख्र जोॻो अमल न आहे। अहमद फराज हयात हुजे हा त शिबली फराज खे PTI में शमूलियत करण ते ई आख़ करे छॾे हा। सेनेट चेयरमैन जी चूंड लाइ हिकु वोट बि क़ीमती आहे। सिंध मां मुतहिदा जी नई चूंडियल सेनेटर ख़ालिदा अतीब इद्दत में हुजण सबबि MQM पाकिस्तान संदसि वोट हासिल करण लाइ परेशान। ज़रियनि मूजिबि ख़ालिदा अतीब इद्दत में हुजण सबबि न सेनेटर तौरु हल्फ़ खणी सघंदी ऐं नई सेनेट चेयरमैन लाइ वोट कास्ट करे सघंदी। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी बि ख़ालिदा अतीब सां राब्तो करे वरितो। ख़ालिदा अतीब खान सेनेटर तौरु हल्फ़ खणाइण ऐं वोट कास्ट करण बाबति सलाह मशवरा। सिंध हुकूमत पुलिस ऑफिसर उस्मान गनी ते मेहरबान ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदे खेसि 3 भेरो एंटी करप्शन में डायरेक्टर एस्टेब्लिशमेंट मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी। SSP उस्मान गनी एंटी करप्शन में इंक्वायरीज़ ऐं एस्टेब्लिशमेंट जो डायरेक्टर रही चुको आहे। 2 भेरा डायरेक्टर मुक़ररु थियण ते एंटी करप्शन खाते मां ई एतराज़ साम्हूं अचण बाद उस्मान गनी खे हटायो वियो हो। संदसि 3 भेरो मुक़ररी ते खाते जे ऑफिसर्स में बेचैनी पकड़ियल।
शागिर्द इरफान जतोई खे मारण वारो मुक़ाबलो असली हो या जाली, IG सिंध इंक्वायरी कमेटी जोड़े छॾी, नोटिफिकेशन जारी। एडिशनल IG हैदराबाद जी सरबराही में जोड़ियल टिरुकनी कमेटी में DIG ज़ुल्फ़कार लाड़ेक ऐं SSP अमजद शेख भी शामिल। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त जेकॾहिं मुक़ाबलो जाली हो त जांच कई वञे, उन में केरु मुलविस आहे। इंक्वायरी कमेटी खे 7 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम। इंसानी हक़नि वारी वफ़ाक़ी वज़ारत बि नोटिस वरितो। पार्लिमानी सेक्रेटरी लाल माली जो चीफ सेक्रेटरी सिंध खे ख़त। मुबैना मुक़ाबले जी जांच लाइ JIT या अदालती कमीशन जोड़ण जी सिफ़ारिश। बिल्कुल शागिर्द न हुयो, पर मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं बि कवर में को दहशतगर्द हुजे या कोई धायल हुजे त छा असां सपोर्ट कंदासीं। जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि सां पंहिंजो इंतिज़ामिया सां, त उन्हनि की तबदीद कई आहे त शागिर्द न आहे। जंहिं माण्हुनि जा घर लुटिया हुजनि, जंहिं अगवाऊं कयूं हुजनि, उनखे तव्हां हिकिड़ो रंग ॾियो सोशल मीडिया ते त हिकिड़ो मासूम हुयो, इहो इंतिहाई ग़लति आहे। मूंखे इन क्लिप जे बारे में का बि ॼाण कोन्हे का। इहे जेकॾहिं हूंदियूं बि सभु इहे प्लांटेड हूंदियूं। ॾिसो हैदराबाद मां गिरफ़्तार थियो आहे, उहो कॾहिं गिरफ़्तार थियो आहे? छा ईअं इन क़दुरु पॉसिबल आहे त 20-25 ॾींहं खां पोइ उहो जेको शख़्स आहे कंहिं वारदात में पुलिस सां मुक़ाबले में कंहिं ॿिए ज़िले में मारियो वञे, त इहो हिकिड़ो ग़लति तासिर ॾिनो वञे थो सिर्फ़ु इन जे करे त हुन माण्हूअ खे सपोर्ट करणी आहे। ॿाहिरि जेके रिलेटिव्स आहिनि उहे बि ॾुआरी आहिनि, उहे बि काफ़ी केसनि में घुरबल आहिनि। हिन जो भाउ आहे साजिद आहे, असांजो रिकॉर्ड मां घुरायां थो, उहो ख़ुदि हिकिड़ो हार्डन क़िस्म जो क्रिमिनल रहियो आहे। रोडी भरिसां जुड़तू मुक़ाबले में शागिर्द इरफान जतोई खे मारण वारे मामले ते SSP सखर जो मौक़िफ़ नेठि अची वियो। SSP इरफान समूह मुक़ाबले में इरफान जतोई जे मारजण वारी दावा ते क़ाइम। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इरफान समूह शागिर्द जे घर भातियुनि खे ॾोहारी करार ॾिनो ऐं चयो त सोशल मीडिया ते हिकु ॾोहारी खे मासूम ॾेखारियो पियो वञे। ॾोहारी जी का बि सपोर्ट नथी करे सघिजे। सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तस्दीक़ कई त इरफान जतोई शागिर्द न आहे। SSP सखर इरफान समूह मुक़ाबले खां अॻु इरफान जतोई जे रिकॉर्ड थियल ऑडियो खे प्रोपेगेंडा करार ॾेई छॾियो। सखर पुलिस इरफान जतोई खां पोइ संदसि भाइरनि जो बि ॾोही रिकॉर्ड ज़ाहिर करे छॾियो। इरफान जतोई जे भाउ साजिद जतोई ख़िलाफ़ 15 ऐं माजिद जतोई ख़िलाफ़ 3 केसिस दाख़िल हुजण जी दावा। सर हाणे इहो त यूनिवर्सिटी हुयो, बाक़ी हो जेको आहे हिते रहंदो कोन्हे को, असां हाणे ॿुधियो आहे। जेको बि खाना जो मालिक बनायो आहे पुट त आहे त काफ़ी टाइम हुयो, साल अधु दुबई खां वरी वियो ईरान। ॿुधो सर, तव्हां भली वेरीफाई करे ॾिसो हिते जे रहे थो शिकारपुर ज़िले लाड़काणे में, त असां तव्हां ग़लति ॻाल्हि था कयूं। सखर पुलिस जे जुड़तू मुक़ाबले खां अॻु हिरासत दौरान शागिर्द इरफान जतोई जे वालिद सां फ़ोन ते राब्ते वारी ऑडियो कॉल वायरल। ऑडियो कॉल सखर पुलिस जे जुड़तू मुक़ाबले जा पोल पधरा करे छॾिया। ऑडियो कॉल में इरफान जतोई मुबैना तौर हैदराबाद पुलिस जी हिरासत दौरान वालिद सां राब्तो कयो। इरफान जतोई पंहिंजे वालिद खे चयो त पुलिस मूंखे आख़िरी मौक़ो ॾिनो आहे, गाॾियूं वापसि कयो। इरफान जतोई पुलिस ऑफिसर जी बि वालिद सां ॻाल्हि ॿोल कराई। पुलिस ऑफिसर शागिर्द जे वालिद खे चयो त इरफान जे भाउ साजिद खे असांजे हवाले कयो ऐं मामिलो हल करे वठो। PTI बि मुक़ाबले जी अदालती जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो। MPA खुरम शेजमा चयो आहे त सिंध पुलिस सूबे में पंहिंजी अलॻि रियासत क़ाइमु करे छॾी आहे। इरफान समूह बि राव अनवार बणजण जी कोशिशि करे रहियो आहे। मुक़ाबले में मुलविस समूरनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सिंध जे कामोरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। सेक्रेटरी सोशल वेलफेयर रोशन शेख जूं ख़िदमतूं बलूचिस्तान हुकूमत हवाले। कमिश्नर मीरपुर ख़ास अब्दुल वहीद शेख खे सेक्रेटरी सोशल वेलफेयर बणायो वियो। DC बदीन एजाज़ शेख खे बदिली करे कमिश्नर मीरपुर ख़ास मुक़ररु कयो वियो। सेक्रेटरी लियारी डेवलपमेंट अथॉरिटी शाहनवाज़ ख़ान बदिली, DC बदीन मुक़ररु। यूनिवर्सिटी ऑफ वेटनरी एनिमल साइंस सकरन जे VC लाइ 3 नाला शॉर्टलिस्ट। ज़रियनि मूजिब सर्च कमेटी तरफ़ां इंटरव्यूज़ बाद वक़्ती VC अहमद सुल्तान जतोई प्रोफेसर सैयद असद फारूक ऐं ज़रई यूनिवर्सिटी जे रिटायर्ड प्रोफेसर डॉक्टर रहमतुल्लाह रिंद खे शॉर्टलिस्ट कयो वियो। VC जी मुक़ररी लाइ हतमी मंज़ूरी वॾो वज़ीर ॾींदो।
सिंध में मुफ्त तालीम ऐं तालीमी निज़ाम में सुधारनि बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश। सेक्रेटरी तालीम तरफ़ां पेश कयल रिपोर्ट में 6,866 स्कूल्स बंद हुजण जो एतराफ़। सिंध जी राजधानी कराची ते 6 ज़िलनि में 229 स्कूल्स बंद हुजण जो बि एतराफ़। रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त सूबे में 7,974 स्कूल्स हलाइण जहिड़ा ई न आहिनि। सूबे में 46,549 उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल आहिनि। 32,510 प्राइमरी ऐं 14,039 जूनियर एलिमेंट्री उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल। लाड़काणो डिवीज़न जे वधीक 2 गोदामनि मां किरोड़े रुपयनि जी सरकारी कणक गुम थियण जो इंकशाफ। डोकरी ऐं बाडर में गोदामनि ते एंटी करप्शन खाते जी टीम जा छापा। इख़्तियारनि जो चवणु आहे त जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में गोदामनि ते छापा हया विया। वधीक 2 गोदामनि मां किरोड़े रुपयनि जी कणक गुम थियण जूं शिकायतूं मिलियूं। DFC शिकायत कई त गोदाम इंचार्जनि सरकारी कणक में किरोड़े रुपयनि जूं घोबियूं हयूं आहिनि। जांच बाद ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हैदराबाद में अगवा ॼाणायल औरत धी सूधो खोरवा में बाज़ियाब। खोरवा पुलिस मूजिब हैदराबाद पुलिस सां गॾिजी कार्रवाई करे नसीम राजपूत ऐं संदसि धी आयशा के बाज़ियाब करायो वियो। जवाबदार फरार थी विया। केस हैदराबाद में दाख़िल हो। दहरकी में पसंद जी शादी कंदड़ जोड़े ते हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग में पसंद जी शादी कंदड़ नौजवान जो सोट सुबहान शेख मारिजी वियो। जवाबदार पसंद जी शादी कंदड़ नारी आयशा सूधो 2 ॼणनि खे अगवा करे विया। नौजवान इमरान शहर जो चवणु आहे त पसंद जे परणे बाद तहफ़ुज़ जी अपील लाइ हाई कोर्ट वञी रहिया हुआसीं। रस्ते ते नारी जे माइटनि हमलो कयो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ तहरुक न वरितो। उतो अगवा करे खणी विया आहिनि। हा कार ते बालिक ना आहे नाबालिग आहे। ये माण्हू असांखे पंहिंजी नियाणी वापसि मोटाए ॾिनो। उमिरि तव्हांजी घणी आहे? 18 साल। उहा चवनि था उमिरि नंढी आहे असांजी। हू भली चवनि असांजे सर्टिफिकेट में जेको लिखियल आहे। भरचुंडी में मज़हब तब्दील कंदड़ नींगरी कविता और जे वारसनि जो तंगवाणी में मुज़ाहिरो। तंगवाणी जे सरकारी स्कूल तरफ़ां जारी कयल 5 दर्जे वारे सर्टिफिकेट में कविता जी उमिरि 13 साल हुजण जो इंकशाफ। सर्टिफिकेट मूजिब कविता साल 2008 जे दिसंबर महीने में पैदा थी हुई। कविता जे वारसनि जो चवणु आहे त कानून ऐं शरीयत मूजिब कविता जो नंढी उमिरि में मज़हब तब्दील नथो करे सघिजे। कविता खे अगवा करण बाद ज़बरदस्ती संदसि मज़हब तब्दील कयो वियो। कविता जे वारसनि तरफ़ां खेसि अदालत में पेश करण जो मुतालबो। कविता भरचुंडी में इस्लाम क़बूलण बाद चयो हो त हुन मर्ज़ी सां मज़हब तब्दील कयो आहे। हाणे मुश्ताक बहलकानी सां शादी कंदी। तंगवाणी पुलिस बि नींगरी खे अदालत में पेश न कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स ॼाणूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।